जेकॾहिं रत जो पूरो बि हिननि खे खपंदो त मां पंहिंजो सिर हाज़िर आहियां शागिर्दनि जे लाइ। पर मुर्सी कयो जेकॾहिं अॼु जो असां ई जेके 15, 20, 50, 100 माण्हू मुर्सी सां गॾु थिया आहियूं, अॼु जेकॾहिं वरी असां कणो थी हलिया वेंदासीं त उन्हनि जा हौसला जेके ही माफ़िया वेठा बेशरम जेके पैसनि जे लाइ लानतियुनि खे वरी मौक़ो मिलंदो, अहिड़ा ताला वरी लॻंदा। सो मुर्सी कयो तव्हां जेको आहे ताला टोड़ण जे लाइ ख़लील मंसूरो खे वरी गुज़ारिश कंदुमि त जेका ही मुहिम आहे जेकॾहिं अॼु ख़लील बाब जेकॾहिं ही मुहिम अॼु ख़तम थी वई, यकीन कयो त पाण सभु ख़तम थी वियासीं। सो हिन मुहिम खे तव्हां जेको आहे गॾिजी करे खणी हलो, असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं। असांखे जिथे बि तव्हां चवंदा असां इन शागिर्द ही जेके असांजा भाउ आहिनि, असां हिन सां हमेशह गॾु आहियूं। वॾी महिरबानी तव्हांजी। मलिक बिरादरी जे बचायो असां अचे एहतजाज में पंहिंजे सभिनी भाइरनि सां ऐं सां गॾोगॾु जेका बि सियासी समाजी उन्हनि सां गॾु जेसीं ताईं एहतजाज ख़तमु न थींदो असां उन्हनि सां सरापा एहतजाज पढ़ियल